अज असां सिंध तरक़ी पसंद पार्टी की तरफों अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस करे रहिया आहियूं। तो बहरिया टाउन जेका हिते मलीर में ठाहे ऐं सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ हिकिड़ो नओं इसराइल ठाहे रहिया आहिनि। उन जे अंदरि असां सिंधी माण्हुनि जूं कराची जे मक़ामी माण्हुनि जूं ज़मीनूं आहिनि जेका ही बहरिया टाउन जे नाले में गिड़काए खाई रहिया आहिनि, गिड़काए रहिया आहिनि। त अॼु उहा जेका 16,800 एकड़ ज़मीन जेकी सुप्रीम कोर्ट हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो हो उन तहत हुई, पर अॼु बहरिया टाउन 60,000 एकड़ जे वालार ते अञा बि वधंदी पई वञे, पर खुटे नथी। जेका तेज़ी सां सिंधी माण्हुनि जे ॻोठनि खे मसमार करे उन्हनि ॻोठनि ते कब्ज़ा करे जेके बि बहरिया टाउन जे विच में हिकिड़ी सिंधी माण्हू जूं आबादियूं आहिनि ॻोठनि, उन्हनि खे जॾहिं माना कोट ॾिना विया त ही तव्हांजा ॻोठ आहिनि मक़ामी, पर अॼु उन ॻोठनि जूं बिजलियूं बंदि आहिनि, पाणी बंदि आहिनि। उतां जे माण्हुनि खे तंग करे कढियो थो वञे ऐं उन्हनि खे ॻोठनि मां बेदख़ल कयो थो वञे। उन ख़िलाफ़ त हाणे ताज़ो बहरिया टाउन जेका 16,800 एकड़ ते जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो उन में हज़ारे एकड़ जेका ज़मीन आहे जेका सर्वे नंबर आहे उन्हनि जा मालिक मौजूदु आहिनि, पर सर्वे नंबर हुननि ॾिना कोन्हनि। पर उन जॻह ते उन्हनि बंगला ऐं उते जायूं माण्हुनि खे फिट करे DC ऐं मलीर अथॉरिटी जेके DMC आहे, DMC जेका आहे MD आहे, इहे सभु उन में मुलविस आहिनि। उन्हनि सभिनि जी सिंधी माण्हुनि जे हिन ॻोठनि खे मिसमार करायो आहे ऐं उन ते कब्ज़ो करायो आहे। प्लस में हिननि जेका हज़ारे एकड़ ज़मीन जेकी सर्वे नंबर आहे उतां जा माण्हू मौजूदु आहिनि, उन्हनि जा सर्वे नंबर खाया आहिनि। उन्हनि माण्हुनि खे हिननि 1 रुपए बि उन्हनि जे एवज़ी माना उनखे न ॾिनो वियो आहे, पर बावजूदि उन जे अॼु ज़मीनूं उहे जेके सर्वे नंबर आहिनि उहे जेके ज़ाहिर थियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ असां मालिकनि सां मिली अॼु सॼो बहरिया टाउन जे पसगरदाई में घुमंदे जेका कादर बख़्श जेको कलमती हुयो उन जी ज़मीन ई ॿियनि कलमतनि जूं ज़मीनूं आहिनि, उहे ज़मीनूं सभु जेका ही गिड़काए रहिया आहिनि ऐं उन्हनि जो को बि क़ानूनी जवाज़ कोन्हे। अॼु बि उहे ज़मीनूं उन्हनि जूं आहिनि, उन्हनि जे नाले ते उहे मटियूं न आहिनि। हाणे सरकार ज़ोर ॿधी उन्हनि माण्हुनि खे उहो लिखाइण जे लाइ कोशिशि करे हिननि जेको आहे नक्शा ठाहे DMC ऐं कमिश्नर को जेको पास कराए रहिया आहिनि। असां चऊं था इहो कूड़ आहे, ठगी आहे ऐं इहे जेके खसे माण्हुनि जूं ज़मीनूं नक्शा पास करे हिननि खे बेदख़ल कंदा। हिन जे करे सिंध तरक़ी पसंद पार्टी पंहिंजे जदोजहद ऐं जोहर जे हिसाब सां उहो उन्हनि सभिनी जी मालिकी कंदे इहो सम्झे थी त हीअ असां सिंधी माण्हू सां नाइंसाफ़ी आहे। बहरिया टाउन जा जेके ही दलाल आहिनि, जेके हितां जा उन्हनि सां गॾु आहिनि, उहे माण्हू पंहिंजे माण्हुनि जे पंहिंजे मक़ामी माण्हुनि सां धोखो करे रहिया आहिनि। उन धोखे जे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी अमल में आई आहे ऐं असां उन ॻोठाणनि सां गॾु आहियूं जिन जूं ज़मीनूं फिरियूं पियूं वञनि, जिन जा सर्वे नंबर आहिनि। उन जे लाइ असांजे पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी साहिब जो हुकुम आहे त उन्हनि सां असां गॾिजी बीहंदासीं। असां कोर्ट जा दर खड़काईंदासीं। असां जेको आहे DMC ऑफिस में उन्हनि जा एतिराज़ जमा MD वटि असां एतिराज़ जमा कराईंदासीं त जीअं उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा हक़ मिलनि। जेका बि हिन वक़्तु उते उन्हनि जी जेकी रक़म आहे जंहिं रेट में उहो वञे थो त घटि में घटि उन्हनि माण्हुनि जे मथां जेकर उहे जायूं ठही वियूं आहिनि त उन्हनि खे उहा रक़म ॾिनी वञे। जेकर जायूं न ठहियूं आहिनि त हुननि खे पंहिंजूं ज़मीनूं वापसि ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में असां जेके सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं ॿियूं कॉम्प्रेस पार्टियूं ऐं हितां जा मक़ामी माण्हू गॾिजी हिन शइ जी मज़ामत कंदासीं ऐं जदोजहद कंदासीं।